जिए समन सुन जिए समन शाह जिए समन। अंजुमन गुलामान कलंदर वेलफेयर सिंध साईं समन सरकार ग्रुप जी मेज़बानी में लाड़ जे लाल साईं समन सरकार जे अंगण ते 1 करोड़ दुरूद पाक जी रूहानी महफ़िल मुनक़िद कई वई, जंहिंमें समूरी सोहारी सिंध जी कुंड कुर्च मां कलंदरी काफ़िला पहुता। इन बाबरकत महफ़िल जो आगाज़ दरगाह ते चादर चाढ़े कयो वियो। महफ़िल में नातख़्वान मोहम्मद अज़ीम कलंदरी ऐं कराची खां आयल नातख़्वान डॉक्टर बशीर नातख़्वानी कंदे महफ़िल में मौजूद तमाम आशिक़ान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जुमाए वतन जा दीवाना अल्लाह से मुस्तफा जे वतन जा दीवाना से को था नबी जे अल्लाह से को था नबी जे सहल जा दीवाना अल्लाह सहल जा दीवाना असे मुस्तफा जे वतन जा दीवाना अल्लाह से मुस्तफा जे वतन जा दीवाना। कलंदर तू है साड़ सरकार सच्चा नाल कलंदर रगत मेरे चोंडर यठोला नाल कलंदर रगत मेरे चोंडर यठोला नाल कलंदर बेटा नल कलंदर ओ सोना नल कलंदर ओ सोना नल कलंदर घुमते दे विच मोहब जो मिलिया मासी दे विच मोहब जो मिलिया हसी गोद गराम मौला हसी गोद हराम मुझे दिल पीता इश्क दा जाम जे दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम ओ हक मौजूद सदा मौजूद ओ हक मौजूद सदा मौजूद। महफ़िल के खिताब अंजुमन गुलामान कलंदर वेलफेयर सिंध जे अगवाणनि साईं उमर फारूक चंद, सूफ़ी मोहम्मद सादिक कलंदरी, सलाउद्दीन पंवर, इमरान बलोच ऐं खुदा बख्श लिगारी कयो। हज़रत दाता गंज बख्श रहमतुल्लाह अलैह जो कश्फुल महजूब में लिखन था तो सूफ़ी केर पान फरमाइन था साहब सगोरन जने तबलीग जा मरहला तय करे जंगन जा मरहला तय करे जने वापस आया तुरन सावन मां हिकड़ा उहे असाबी सगोरा हुआ जिन कुरान पाक के सहेड़ियो अंत तफसीर जमा कया उहे मुफस्सिरीन थी विया। उन्हनि असाबनि मां हिकड़ो गुरु लेकिन वाक़ियो साईं बादशाह जो साईं बादशाह स्टोर में वेठा दोस्तनि सां कयूं ये लम्हा जेके तव्हां हिते वेठा आहियो हिननि जो मुबारकूं। साईं बादशाह फरमाया दोस्तनि सां अॻे वक़्त जी ॻाल्हि हुई त गोरखनि जेके ख़बर कोट करणा आहिनि उहे विया ऐं ख़बर खे कोटियूं त लैब ठाहींदा आहिनि त उन मां ॾिठो हिकु बुज़ुर्ग अच्छी ॾाढ़ी सां हुते वेठे क़ुर शरीफ़ पियो पढ़े त उहो गोरखनि में हिकिड़े चयो साईं क़िबला तव्हां हिते कीअं त उन फरमायो बुज़ुर्ग त बाबा 300 सालनि खां वेठो क़बर अंदरि क़ुर शरीफ़ पियो पढ़िया यानी दुनिया में हुउसि त क़ुर शरीफ़ दिलि सां पढ़ंदो हुउसि त मुंहिंजी माफ़ी थी ऐं क़ुर पाक जो पढ़ंदो रहंदो आहियां त उन्हनि में हिकु चयो सुभान अल्लाह त उन बुज़ुर्ग वरी उन खे फरमायो त बाबा जेको 300 साल खां पोइ क़बर में दुरूद पाक पढ़ियां पियो इहो सवाबु आयो तव्हांखे ऐं रुगो जेको तव्हां सुभान अल्लाह चयो उन जो सवाबु ॾिजो मूंखे त हीउ जेको दुरूद पाक पाण मिलियो था जेका महिनत कयूं था इहा उहा महिनत आहे जेका अलाह ताला पाण फ़रिश्तनि सां गॾु वेही कनि था ऐं पंहिंजे पाण ईमान वारनि जो हुकुम आहे त हिन खां वधीक ॿी कहिड़ी ख़ुशि नसीबी आहे जेको लाल साईं जो फैज़ आहे असांखे मिलियो आहे। इहे पाण जेसिताईं पहुची सघो पंहिंजे ओड़े पाड़े में दोस्तनि भाउरनि खे ॾियो उन्हनि खे जेकॾहिं उन्हनि हिकु बि कंहिं में दुरूद पढ़ियो त असांजी उन में ई कामयाबी आहे। महिरबानी पाए लख उन्हनि जी मोहबत आहे जो एतिरी इज़त सां उन्हनि नवाज़ियो मूंखे
न पाण साहिब आहियूं न पाण वॾा माण्हू आहियूं न पाण वटि कुझु आहे जेही नवाज़िश आहे त उन मदीने वारे मीर जी आहे की नवाज़िश आहे त उन सोने लाल जी आहे की नवाज़िश आहे त सोने बाबा साईं अहमद अली कुरैशी जी आहे जेकी नवाज़िश आहे त उन सुल्तानाबाद वारे मीर जी आहे उन सुणे मोहम्मद अली ख़ान जी आहे जिन असांखे चीचनि मां वठी इन्हनि जाइनि ते पहुचायो। असांजी का औकात नाहे असांजी का हैसियत नाहे कि शायर चयो आहे जब तक बिका न था कोई पूछता न था तुमने खरीद कर अनमोल कर दिया। हिकिड़ो सफ़र आहे ही सफ़र आहे दुनिया ई आहे दुनियादारी बि आहे ही रूहानियत आहे जेका महिरबानी उन्हनि महबूबनि जी आहे। फौज जी तरबियत जे लाइ हिकिड़ो कमांडर असांजो सोनो साईं मोहम्मदी बादशाह कलंदर किबरिया जे घड़ी सां वाबिस्ता मुंहिंजे महबूब बाबा साईं अहमद अली कुरैशी जी उन सखा सां टिपटार झोलियूं भरे हिन सिंधड़ी सुहाने में विरहायूं। उन सोने साईं मोहम्मदी बादशाह खे अज़ीम हस्ती मथां दुरूद मोकिले रहियो आहे रब काइनात उहा अब तक हस्ती आहे ओ मिठड़ो मिठड़ो महबूब हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको रब जो महबूब आहे यानी कि काइनात जो महबूब आहे। असां इंसान खे अल्लाह साईं अशरफुल मखलूक़ जो दर्जो ॾिनो हे त इंसाननि जो आहे पर इंसाननि खां मथे मुस्लमाननि जो मक़ाम आहे मुस्लमान खां बि मथे मोमिन ऐं मोमिन खां मथे आशिक़ वजल्ला आशिक़नि जी जीअं साईं सुफ़ी बसादी ॻाल्हि कई या साईं केॾी साहब त आशिक़ जी मंज़िल तमामु मथां ई आहे उन महबूब सां इश्क़ करण लाइ दुरूद जो वसीलो ज़रूरी आहे। जे नमाज़ में आख़िर में मुल्क पाकिस्तान ऐं तमामु उम्मत मुसलमान लाइ दुआ ख़ैर घुरी वई। हिन महफ़िल में मौजूदु मानवारा अता मोहम्मद चन्ना, पीर हामिद अली राशिदी, हाफ़िज़ मोहम्मद ज़फ़र लुंड, मामा सुलेमान सुमरो, मोहम्मद मुकीम नोड़ियो, अब्दुल रशीद कलंदरी, मोहम्मद सुलेमान जूनेजो, मोहम्मद अनवर उमरानी, मुख्तियार सहतो, ख़ालिद सुमरो, नियाज़ राहू, फ़कीर मोहम्मद उनड़, इस्माइल जूनेजो, अब्दुल वहाब अबड़ो, हाजी हयात जहेजो, वडेरो सुलेमान फुल, रईस मोहम्मद अली लिस्कानी, तारक महमूद आराई, मोहम्मद इस्माइल मीरानी, अब्दुल गनी कोरी, मिठू मज़ारी, पीर मोहम्मद शफ़ी शाह, आशिक़ अली शाह, कारी अब्दुल बासित, सरफराज कंबो, एसएचओ पंगरियो, आशिक़ लुंड ऐं वॾे अंग में आशिक़ाने रसूल शिरकत कई। कैमरामैन साजिद अली जूनेजो सां गॾु रज़ाली मीरजत न्यूज़ 110 बदीन।